ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। गौसपुर मां मुबैना अगवा थियल अजब अली लगारी बाज़ियाब न थी सघियो। वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। 32 ॾींहं अॻु ॻोठ अलाह ॾितो मां अगवा थियल नौजवान खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम रही आहे। अहम ख़बर मां कढियूं पिया। गौसपुर मां मुबैना अगवा थियल अजब अली लगारी बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ेलनि पारां वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त 32 ॾींहं अॻु ॻोठ अलाह ॾितो मां अगवा थियल नौजवान खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम रही आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। 32 ॾींहं अॻु अगवा थी वियल घोटकी जे ॻोठ अलाह ॾितो वासी नौजवान अजब अली लगारी खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। धाड़ेलनि फ़ोन ज़रिए वारसनि सां राब्तो करे 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। वारसनि मूजिबि नौजवान जे फ़ोन जी लोकेशन गौसपुर जे कचे में मिली आहे, जॾहिं त पुलिस नौजवान खे बाज़ियाब कराइण में नाकाम रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं गौसपुर मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर बरकत भयो खां। जी बरकत, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 32 ॾींहं अॻु घोटकी भरिसां ॻोठ अलाह ॾितो लगारी जो रहवासी मुबैना तौरु अगवा थियल घोटकी जे आवाज़ टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक लेगारी जो वेझो अज़ीज़ मुगवी अजब अली लेगारी खे घोटकी पुलिस हिन वक़्त ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे, जंहिं सबबि मुगवी जे घर में कोराम मतल आहे। मुबैना तौरु अगवा थियल अजब अली लगारी जे वारसनि खे अगवाकार टोले पारां फ़ोन वसीले 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे, जंहिंजी ऑडियो रिकॉर्डिंग आवाज़ टीवी न्यूज़ पारां हथ करे वरिती आहे। भुंग वारी रक़म न ॾियण जी सूरत में अगवाकार टोले पारां मुगवी जो लाश उमण जी पिण धमकी ॾिनी वई आहे। जंहिं बाद मुगवी अजब अली लगारी जे नंढे भाउ ऐं आवाज़ टीवी न्यूज़ जे घोटकी जे रिपोर्टर मुश्ताक लेगारी आवाज़ टीवी न्यूज़ खे फ़ोन वसीले ॿुधायो आहे त 32 ॾींहं अॻु असांजो नौजवान पंहिंजे ॻोठ खां घोटकी शहर मां खाधे पीते जो सामान वठण लाइ वियो हो त हिन वक़्त ताईं वापसि कोन मोटियो आहे। घोटकी पुलिस खे इतला कयोसीं, पर घोटकी पुलिस ऐं आदिलपुर पुलिस हद बंदी जो तकरार ॼाणाए हिन वक़्त ताईं कख बनी बीणो न आहे कयो। 6 ॾींहं अॻु अगवाकार टोले पारां फ़ोन वसीले मुगवी जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। न ॾियण जी सूरत में मुगवी जो लाश उमण जी पिण धमकी ॾिनी आहे। जंहिं बाद असीं हुनजी फ़ोन जी लोकेशन जी जांच कराई आहे, जंहिंजी लोकेशन गौसपुर जे कचे वारे इलाइक़े में मिली आहे। उनजो वधीक चवण हो त घोटकी जे कचे वारे ॾोयारनि असांजो मुगवी भाउ खे गौसपुर जे गढ़ी तेगो जे कचे में रहंदड़ धाड़ेलनि खे विकिरो करे ॾिनो आहे, जंहिं सबबि असीं सख़्तु परेशान आहियूं ऐं इंतिहाई ग़रीब आहियूं। भुंग वारी रक़म न ॾियण जी सघ आहे। वधीक मुगवी जे वारसनि एसएसपी कश्मीर मीर रोहिला खोतो तोड़े रेंजर्स जे विंग कमांडर खां मुतालबो कयो आहे त मदद करे मुगवी अजब अली लगारी खे बाज़ियाब कराए गिनती ख़त्म कई वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी बरकत भयो अपडेट करण लाइ।